एकड़ो हमरा हूंदो डिग्री जो के ज़माने में एसएसटी में हूंदो अॼु खां 20-25 साल उनजे वीचारी बाह में का सुई का डॉक्टर आई उनजी बाह जेका हीअं हुई त हीअं थी वई चऊं के हमरा पुछो था कहिड़ा लॻा हालनि त हीअं करे चया था मन लॻा पिया सो हाणे सिंधी जेको सिंधी ॾिसो सो हीअं मन लॻो पियो आहे गटरनि जो पाणी बि मन लॻो पियो आहे बुखियो आहे मन लॻो पियो आहे माण्हू हेपेटाइटिस में मरी वई मन लॻो पियो आहे पिण सैलाबनि में लुड़ी वियो मन लॻो पियो आहे नौकरी अथसि कोन मन लॻो पियो आहे पुट सभु गुटको पिया खाइनि पाण मन लॻो पियो आहे ज़ाल कारी थी मारे छॾी पाण या ॿिए खे मारे छॾी तॾहिं मन लॻो पियो आहे स्कूल में मास्तर कोन्हे तॾहिं मन लॻो पियो आहे अस्पताल में ज़ुकाम जो इलाज कराइण हेपेटाइटिस जी सुई हणाए त मन लॻो पियो आहे ये सब मन लगा कीअं पिया आहियो ॿुधाए सची बची ॿुधायो सही मूंखे सचपच मूंखे हैरत थी थिए त का शइ कान अथव न तैलीम न पढ़ाई न रोज़गार हुन मवाली वारी ॻाल्हि त लॻा पिया आहियूं तॾहिं बि कुरकुर सो वरी मूंखे चवंदा हूंदव असीं मन लॻा पिया आहियूं तॾहिं बि कुरकुर आया साहब जो कुरकुर कयो मन लगा पे गुटका भुटका बान अंदर गिचीअ में निड़ीअ में कैंसर आहे 2 साल में वेंदासीं मरी इन दुनिया के थुकणी छॾे हलिया वेंदासीं वेठा आहियूं होटल ते चांहि बाहि पियो मवाड़ ते वेठा आहियूं मानी खाइण जी ज़रूरत ई कोन्हे चांहि एतिरी पी छॾीसीं गुटके बुख मारे छॾी सिगरेट बुख मारे छॾी हेपेटाइटिस आहे वधीक ज़िंदगी हूंदी कोन्हे आईंदे जो फ़ैसिलो कयूं पाणी गटरनि वारो आहे उन में होई तड़पी तड़पी मरी वेंदासीं मन लॻा पिया सब मन लगा पिया